पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाब जूं विकेटूं किरण लॻियूं। मुतहदा क़ौमी मूवमेंट पारां सोलंकी हाउस ते शमूलियत प्रोग्राम में ज़ोनल ऑर्गेनाइज़र बाबर अब्बासी जी सदारत हेठि थी गुज़रियो। MQM में पीपल्स पार्टी ज़िले दादू जे डिप्टी जनरल सेक्रेटरी ऐं सोलंकी बिरादरी जे नेक मर्द अली बख्श सोलंकी, मुस्लिम लीग नून ज़िले दादू जे सीनियर नायब सदर मोहम्मद ईसे सोलंकी मुतहदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान में शमूलियत अख्तियार करे छॾी। उन मौके ते MQM ज़िले दादू ज़ोनल ऑर्गेनाइज़र बाबर अब्बासी, सरपरस्त आला अॻूणो सिविल जज सौदागर अली सोलंकी, PS दादू सूबाई उम्मीदवार शाहिद अली सोलंकी, ममताज सोलंकी, NA दादू जोही, MNA उम्मीदवार वकील अब्दुल मजीद चौहान, दादू जोन सीनियर मेंबर गुलाम मुस्तफ़ा लुंड, मेंबर अयाज अली सियाल, सिटी मेंबर गाजी सोलंकी, सिटी मेंबर गुलाम मोहम्मद सोलंकी, इलेक्शन सेल इंचार्ज हाफिज अब्दुल मजीद सोलंकी, मुजफ्फर अली सोलंकी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते PP ज़िले दादू सीनियर अगवान अली बख्श सोलंकी, मुस्लिम लीग नून अगवान मोहम्मद ईसा सोलंकी हमेशा लाइ पंहिंजी पार्टियुनि खे अलविदा करे MQM पाकिस्तान में शमूलियत अख्तियार करे छॾी। उन मौके ते MQM जे ज़िले अगवाननि पारां MQM में शमूलियत कंदड़ अगवाननि खे अजरक ऐं गुलनि जा हार ओढ़ाया। नारनि जी गूंज में संदन इस्तक़बाल करे वेलकम कयो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।